Come on, dance with me. सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले ब्लॉग होगा बिल्कुल ही लाइक सिंधी में, क्योंकि आज कल्चर डे है सिंध का, तो सिंधी माण्हू आज का ब्लॉग फुल सिंधी। तो अज असां आयल आहियूं अच्छा मेरी सिंधी अच्छी नहीं है तो लाइक एडजस्ट कर लेना। अज असां आहियूं बेनज़ीर जी मज़ार ते, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, ऐं असां हिते हाज़िरी ॾियणु आया आहियूं पंहिंजी संगत सां आया आहियूं, ऐं इन खां पोइ असां वेंदासीं मानी खाइण। अॻु में तव्हां हितां जा शॉर्ट्स चेक कयो, पोइ असां तव्हांखे अॻे वठी था हलूं। तोड़े हुजनि ॿाहिरनि मुल्कनि में तोड़े हुजनि ॿाहिरनि मुल्कनि में तोड़े हुजनि ॿाहिरनि मुल्कनि में भलो मियां तोड़े हुजनि ॿाहिरनि मुल्कनि में पंहिंजी सिंध सघंदा आहिनि प्यार। इन महिल जे अंदरि मज़ार में आहियूं ऐं ॾाढो सुठो ठहियलु आहे मज़ार इहो, ऐं मां तव्हांखे सिनेमेटिक शॉट्स ॾेखारिया, कुझु ॾेखारिया तव्हांखे, उमेदु कयां तव्हांखे वणंदा। अच्छा सिंधी मुंहिंजी थोड़ी सुठी ना आहे, माना प्रोनाउंसिएशन सही न आहे, तो उनखे थोरो एडजस्ट कजो, त मां इलाही घटि ॻाल्हाईंदो आहियां इन करे, पर कल्चर डे आहे त पोइ मां छो न सिंधी ॻाल्हायूं अॼु। लतीफ़ साईं सोणो लतीफ़ ओ तुंहिंजो लतीफ़ सॼी सिंध जो लतीफ़ ओ तुंहिंजो लतीफ़। तो घुमी आया हूँ इधर मज़ार में, ॾाढी वणी सुठी लगी असांखे। तो हाणे असां वञूं था किथे मानी खाइण, हाणे असां वञूं था मानी खाइण, त असांखे असांजे पेट में छा चइबो कुआ था चवंदा कुआ था भॼनि, ठीकु आहे, बसि थोरी मानी वानी खां ड्रो कयूं। ज़बान निकिरी पई नगरीअ जान लतीफ़ साईं सोणो लतीफ़ सोणे लतीफ़ जी नगरीअ जान सोणे लतीफ़ जी नगरीअ जान भलो मियां सोणे लतीफ़ जी नगरीअ जान बांदियड़ा ऐं ताबे पुॼी आहियूं रेस्टोरेंट सिंधड़ी सखर शिकारपुर में आहे हिकिड़ो। तो मंझंदि निकितासीं, रात जो पहुताऊं असां, सुबुह नेरनि कई, हाणे रात जी मानी खायूं था, इलाही लेट पहुताऊं। हलो हाणे अंदरि हली थोरी मानी वानी थोरो थ्रो कयूं नी अंदरि। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू पोइ हाणे असां मानी खाधी आहे, ड्रो थी वियो आहे, ऐं मानी सुठी हुई, ख़ैर उहा बि ॻाल्हि आहे। हाणे असां वेंदासीं वापसी असांजे पंहिंजे घर। अॼु जो ॾींहुं इलाही सुठो गुज़रियो असांजो, असां इलाही घुमियासीं, इलाही मज़ो कयो असां, ऐं तव्हांखे मां इहो चवणु चाहींदुमि त हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब और शेयर कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, ऐं हैप्पी कल्चर डे, सिंध जो सकाफ़ती ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे। मेला नसीबन जा यार छा चवां।